सोनी, दीदी। सोनी, सोनी, तू रोई थी? छा थियो सोनी? दीदी तू हमेशा चवंदी हुई त ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाए, पर मां तुंहिंजो चवण कॾहिं न मञियो। छा थियो? रोअंदीअ कि कुछ ॿुधाईंदीअ बि? ॿार विदेश पढ़ण वेंदा, इहो सोचे करे ॿारनि सां कॾहिं सिंधीअ में कोन ॻाल्हायो। छा थियो ओचितो? हाणे त ॿार बि वॾा थी विया। दीदी मूंखे कल्ह विवेन जो फोन आयो हुयो। Hello, Viven beta. Hey Mama, I need money to pay my fees. Please send me 1 lakh in my friend's account. Okay, send me the account details. And Mama, it's very urgent. Oh, okay, beta. अच्छा अपो, Hello, Viven beta. Yesterday your papa sent you money. I hope you got on time and paid the fees. Money? What money, Mama? I didn't call you for any money. What? But it was from your number only. No, Mama. I think it was an AI scam. And you asked me to deposit 1 lakh in your friend's account for fees. Oh, Mama, you became a victim of the scam. Oh my God. As English is an universal language, so we became a victim of the scam. हे झूलेलाल साईं, मूंखां केॾी वॾी ग़लती थी वई पंहिंजे ॿारनि खे सिंधी न सेखारे। जेकॾहिं मूंखे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइण जी आदत हुजे त हीअ मुसीबत अॼु न अचे हा। सही समय ते जे मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधी हुजे हा त एॾी वॾी मुसीबत मुंहिंजे मथां न अचे हा। सोनी, सोनी, फोन रखी छॾे। जेको थियो सुठो न थियो। मुंहिंजी भेण सां जेको थियो सुठो न थियो, इहो कंहिंसां बि न थिए। इन करे पंहिंजे ॿारनि सां घर में पंहिंजी मातृभाषा सिंधीअ में ई ॻाल्हायो। इंग्लिश में बि अ यूनिवर्सल लैंग्वेज, पर सिंधी असांजे दिलि जी लैंग्वेज। जय झूलेलाल।